अञा से आहिनि सज़ावार सिंगेन जा, अञा से आहिनि सज़ावार सिंगेन जा, वेठा वॼाइनि जे सन्यासी सुणिए। सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे पारां हलंदड़ सिलसिलो हथरादू ॾाहप जो दौर ऐं सिंधी ॿोली, इन सिलसिले जे सिरे हेठि असां अॻु बि कई प्रोग्राम रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे, असांजी ख़ुशबख़्ती आहे, असांजा भाग भला आहिनि जो असां सां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिं न रुगो सिंधी ॿोली, अदब, तारीख़, क्लासिकी शाइरी, क्लासिकी अदब में वॾे अरसे ताईं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, पर उन सां गॾु लतीफ़ियात खां वेंदे हिन इदारे में पिणु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। कंहिं बि तारीफ़ जा मुहताज कोन्हनि के हिन वक़्तु 91 सालनि जी उमिरि में आहिनि साईं प्रोफेसर डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब जन। अॼु असां वटि हली आया आहिनि, असांजी ख़ुशबख़्ती आहे त असां साणनि गुफ़्तगू कयूं था। असांजा भाग भला आहिनि जो ही उहे शख़्सियतूं आहिनि जिन ही इदारा ठहंदे ॾिठा, जिन हिन इदारनि जो बुनियादु विधो, जिन हिन इदारनि जा मूल मता ठाहिया, इन जा मक़सद ठाहिया। असांखे हिन भलीकार कयूं था। उन सां गॾु असां सां गॾु हिकु ॿी शख़्सियत बि आहे, साईं जन जो वॾो हवालो ॿियो त इहो बि आहे त हू पाण बि बाख़्तियार इदारे जा चेयरमैन रही चुका आहिनि, पर हिकिड़ो वॾो हवालो इहो बि आहे त साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिब जन डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब जन जा शागिर्द आहिनि। ऐं ॿिन्ही शख़्सियतुनि खे भलीकार कयां थो ऐं पुछणु चाहींदुसि साईं डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब जन खे, साईं ही इदारो जॾहिं जुड़ियो पिए त उन वक़्तु कहिड़ो माहौल हुयो? साईं जेतिरे क़दुरु मूंखे यादि थो पए, हाणे त पीढ़ी आहे, हाफ़िज़ो कमज़ोर आहे, मां त 1990 में हीउ इदारो क़ाइमु थियो ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच उनजो पहिरियों चेयरमैन मुक़ररु थियो। इदारे जा भाग भला हुआ जो अहिड़ी वॾी शख़्सियत चेयरमैन बणी, छाकाणि त इदारा ठहण त सवला आहिनि, पर उन्हनि खे मज़बूत बुनियादनि ते बीहारण जे लाइ कंहिं वॾी शख़्सियत जी ज़रूरत हुई। उन करे डॉक्टर नबी बख्श खान बलोच हिन इदारे में आया त इदारे जा ॼण भाग खुली पिया ऐं उन डॉक्टर साहिबु मज़बूत बुनियादनि ते जेको आहे हिन इदारे खे हलायो ऐं रोशन राहूं जेके आहिनि, ॾेखारियूं आईंदा जा जेके मुहक़िक़ आहिनि, उन्हनि जे लाइ त डॉक्टर साहिब जे ज़माने में छाकाणि का बिल्डिंग कोन हुई, हिकिड़ी कैंटीन हुई जेका म्यूज़ियम जी शायदि हुई, उन कैंटीन में इदारो क़ाइमु थियो हो ऐं स्टाफ मुख़्तसिर हो, 5-8 माण्हू हुया, पर उन जे बावजूदि डॉक्टर साहिबु जेको कमु कयो सो मिसाली कमु आहे ऐं आउं भायां थो त ॿियो को माण्हू अहिड़ो कमु न करे सघे हा। ऐं डॉक्टर बलोच खे हर वक़्तु असां यादि कयूं था, छाकाणि त डॉक्टर बलोच न सिर्फ़ु सिंधी ॿोली, अदब, लुग़ात, लिसानियात, लतीफ़ियात, लोक अदब, हर शइ जेका आहे ऐं असांजी सकाफ़त उनखे ज़िंदा कयो। सभई किताब असांखे ॾेई वियो, इहे किताब जेकॾहिं न हुजंदा त असांजे MA जे कोर्स ते असां छा पढ़ूं हा। बहरहाल मुख़्तसिर वक़्त में डॉक्टर बलोच जी शख़्सियत ते घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर मुख़्तसिर वक़्त में एतिरो नथो ॻाल्हाए सघिजे। ऐं उहा हिकिड़ी जग मशहूरु शख़्सियत आहे, तव्हां सभिनी खे हुनजी ख़बर आहे त उन केॾा शानदार कमु कया। एनसाइक्लोपीडिया जेका सिंधी जी आहे, उन जी रिथा जेका आहे सा डॉक्टर बलोच ॾिनी हुई ऐं पोइ अॻिते हली करे उन ते कमु थियो, उन ते पोइ रोशनी विझंदुसि। अच्छा, तव्हां पंहिंजे दौर में कहिड़ा कमु कया? यार डॉक्टर नबी बख्श खान बलोच खां पोइ तव्हां हिन इदारे जो वाॻू संभालियो? बहरहाल मूंखे मुक़ररु कयो वियो 1994 में, भायां थो मार्च जो महीनो, रमज़ान शरीफ़ जो महीनो, त मूं इहा कोशिशि कई त छाकाणि त जीअं अॻु में मूं अर्ज़ु कयो त स्टाफ मुख़्तसिर हुयो, बजट मुख़्तसिर हुई, हिकिड़ी कैंटीन में चेयरमैन, सेक्रेटरी, 5-8 जेके मुलाज़िम हूंदा हुआ उहे वेहंदा हुआ। मूं इहो सोचियो त सिंधू लिखत जेका आहे असांजी पंहिंजी आहे, सॼी दुनिया में उन ते तहक़ीक़ थिए थी ऐं असां वटि तहक़ीक़ नथी थिए। उन करे मां पंहिंजे प्यारे दोस्त अताउल बंबरे खे तयारु कयो त सिंधू लिखत ते
किताब जेके आहिनि मूं हुनखे ॾिना, डिक्शनरियूं बि ॾिनियूं त हिन जा तर्जुमा कर। मूं 10 किताब तयारु कराया ऐं इहो इरादो हुयो त अॻिते हली जॾहिं सभई किताब छपी वेंदा त MA जेका आहे एंडलेस स्क्रिप्ट कराई वेंदी, जेका मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई। पर मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त एॾे वॾे अरसे खां पोइ तव्हां आया आहियो ऐं उन मूं वारे कम खे तव्हां जेको आहे सो अॻिते वधायो आहे। तव्हां इहो प्रोग्राम रखियो आहे त एंडलेस स्क्रिप्ट ते लिसानियात ते जेको आहे MA कराई वेंदी। इहा मुंहिंजे लाइ बेइंतहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मूंखे पीढ़ी में ॼण ही वॾी टानिक मिली वई आहे जो तव्हां मुंहिंजी जेका तमन्ना हुई उहा पूरी करे रहिया आहियो। डॉक्टर बलोच साहब, मां जीअं अर्ज़ु कयो त इंसाइक्लोपीडिया जी शुरूआत कई, रिसालनि जी हुई, पर उन कम खे मूं अॻिते वधायो ऐं बाक़ाइदे हिकिड़ी टीम तयारु कई ऐं उन टीम जेको आहे मुख़्तलिफ़ डिवीज़न में, मुख़्तलिफ़ शहरनि में डायरेक्टर मुक़ररु कयासीं। खैरपुर में डॉक्टर तमीर अब्बासी हो, लाड़काणे में डॉक्टर अब्दुल मजीद बेबणो, अहिड़ी तरह ॿिया हुया ऐं काफ़ी मवाद जेको आहे असां गॾु कयो। ऐं मूं सिंधी ॿोली जेको छाकाणि इब्तिदा हुई, ख़बरनामो सिर्फ़ु शाइर थींदो हो मुख़्तसिर, मूं उन खे बाक़ाइदे हिकिड़ी जर्नल जी सूरत ॾिनी ऐं उन में ख़ालिस सिंधू लिखत, सिंधी ॿोली ऐं सिंधी लिसानियात ते मवाद हूंदो हो। उहे तव्हां शायदि 4 पर्चा छपिया त हुन में तव्हां ॾिसी सघो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके लेखक हूंदा, मौक़िक़ हूंदा, उन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो हो बाक़ाइदा ऐं उहे पाबंदी सां जेके उहे रिसाला शाया थींदा रहिया। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं जंहिं बैंक में अकाउंट हुया उन्हनि खे चयो त बाबा असांखे छाकाणि ऑफर थी त असां ॿियनि बैंक वारनि ऑफर कई त असां वटि तव्हां पंहिंजो अकाउंट खोलियो, असां तव्हांखे हीअ फ़ाइदा ॾींदासीं। पोइ मूं उन्हनि खे मना कई, जंहिं बैंक में असांजो अकाउंट उनखे चयुमि बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, असांखे सुठी ऑफर थी आहे पर असां अकाउंट ॿी बैंक में ट्रांसफर न कराईंदासीं, असांजो जेको फंक्शन थींदो उहो तव्हां स्पॉन्सर कंदो। मुंहिंजे कंहिं बि फंक्शन ते टको बि ख़र्चु न थियो आहे। कराची में फंक्शन थियो त उन में सॼो हुननि स्पॉन्सर कयो। बहरहाल जेको ख़र्चु हूंदो उहे बैंक वारा भरींदा हुआ। मुख़्तसिर अर्सो हुयो। ऐं ॿियो मूं इहा कोशिशि कई त अतामान बंदरो उन अॻिते हली करे एॾो मुतालो कयो जो हिकिड़ो सिंधी में किताबु लिखे, अंग्रेज़ी में किताबु लिखे। PTE वारनि उन सां हिकिड़ी कचहरी ॾिठी हुई, अल्लामा हैदर शेख आयो हो, हिते ई जेको आहे रिकॉर्ड कयोसीं ऐं हिते जेके पुराणी सिंधी ॿोली, सिंधी स्क्रिप्ट, सिंधू लिखत जेका आई उहा ईअं पढ़ी पियो, फर कंदो पढ़ंदो वियो। उहो हैरान थी वियो जंहिं शइ ते पुछे। ॿी मूं इहा कोशिशि कई त सिंधू दरिया खे अंग्रेज़नि, सिंधू दरिया सां अंग्रेज़नि जी अञा ताईं मोहबत आहे। हुन बहराल ठाहियो, तमामु वॾा कम कया, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, तव्हां धंधा माण्हू बि ठाहियो, पर असां वटि सिंधू दरिया ते न का कॉन्फ्रेंस थी थिए, न को किताबु लिखियो थो वञे। पोइ जेको आहे जेके सिंधू दरिया ते किताब हुया उहे सभु मूं अतामान बंदरे खां तर्जुमो कराया। इहो पहिरियों दफ़ो कमु थियो। ॿियो त सिंध हिकिड़ो असां चवंदा आहियूं बाबा सिंध क़दीम आहे, अज़ीम आहे, बाबा आहे पर ॿुधाए बि सही न। त जेके आर्कियोलॉजी ते ऐं तारीख़ ते जेके किताब हुया अंग्रेज़ी में उहे सभु मूं तमामु बंदरे खां जेके तर्जुमो कराया। मूं बाक़ाइदे पंहिंजे मन में सर्वे कई त सिंधी ॿोली खे कहिड़नि किताबनि जी ज़रूरत आहे ऐं उहे असां जेके आहिनि उहे तयारु कयूं त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त वाक़ई सिंध केॾी अज़ीम आहे। असांजे दोस्त डॉक्टर मांझी साहब बि आर्कियोलॉजी ते तमामु शानदार कमु करे थो। मेराण में हर पर्चे में कंहिं न कंहिं आर्कियोलॉजिकल साइट ते हिन जो मकालो हूंदो आहे। त मूंखे तमामु ख़ुशी आहे। यार शाइरी कंदो, मुंहिंजो हथो जहिड़ा शाइर खोड़नि, छॾ शाइरी खे मकली ते वेठो ऐं शाइरी थो करे। मकली ऐं मांझी हिन जो किताबु छपियो। मूं चवंदो छॾ बाबा शाइरी, तूं जेकॾहिं शाइरी जेके मूंखां पीरो सामती दास जी शाइरी छॾाई, जेतिरो ॿिया चूड़ू शाइर खोड़ आहिनि। तूं छॾ शाइरी खे, यूनिवर्सिटी में रहे थो,
ऐं का तहक़ीक़ कर, मौक़िफ़ थी, तारीख़ पढ़, अदब पढ़, मूं बि शाइरी छॾी। पोइ रोनी नक्शे क़दम ते हली, हे छाकाणि फर्म बरदार आहे, उन्हनि खे मुंहिंजो चवणु मञींदो, हिन यार खे ई चयमि असां शाइरी छॾे ॾे, हाणे जेको आहे आर्कियालॉजी ते कमु कर, शानदार कमु करे थो पियो। त ॻाल्हि इहा आहे त सिंधू दरिया ते पोइ असां अखि पटी कम सालनि खां पोइ, ऐं पोइ जेको आहे धाणा बि लॻा, सिंधू बचाओ, तारीख़ूं हलियूं, त सिंधू त असांखे साहु आहे। सिंधू खां सवाइ असां आहियूं छा, ऐं सिंधी ॿोली खां सवाइ असां आहियूं छा। भिटाई खां हिकिड़े दफ़े सचल कॉन्फ्रेंस में पीर सामदी राज जी चयो त बाबा तव्हां वटि शाह इनायत, भिटाई ऐं सचल इहे ई आहिनि, इन खां सवाइ तव्हां कुझु न आहियो। इन्हनि खे वठो, इन्हनि खे संभालो, इन्हनि खे यादि कयो, उन्हनि ते तहक़ीक़ कयो। सचल जी माना इंसानियत, सचल जो पैगाम सॼो इंसान दोस्ती जो पैगाम आहे। त क्लासिकी शाइरी ते कमु थियणु खपे। बहरहाल मुख़्तसिर वक़्तु हुयो, मुख़्तसिर बजट हुई, मूंखां जेको थी सघियो उन खे मां पंहिंजी पूरी कोशिशि कई। केतिरो कामयाबु वियो आहियां, नाकाम वियो आहियां, इहो त पढ़ंदड़ पाण फ़ैसिलो करे सघनि था। मानी साहब कुझु पुछंदा तव्हांखां? साईं, ॿ जेके से इलाही कम मतिलबु उन दौर में सुठा थिया, ॿ कम जेके थिया ख़ासि करे इंसाइक्लोपीडिया जे हवाले सां। तव्हां हिकिड़ी जामे जेका असां मीटिंग बि घुराई हुई, जंहिंमें तव्हां ज़िले वाइज़ जेके से कारकुन मुक़ररु कया त उतां जेको सो मवादु अचे, ऐं उन्हनि खे बि जेको मवादु ॾींदा त उनखे बि तव्हां वरी बि अथॉरिटी जे तरफ़ां मुआवज़ो ॾिनो वेंदो, पोइ वरी उनजी एडिट बि थियणु शुरू थी। इहो बि हिकिड़ो बहितर कमु थियो। ऐं ॿी ॻाल्हि त उन ई दौर में, तव्हांजे दौर में वरी क्लास जेके से जेके उर्दू स्पीकिंग लाइ जेके सिंधी उनजी सिखिया लाइ, उहे बि उन्हनि जी बि शुरूआति थी। कराची में ख़ासि करे उन्हनि जी शुरूआति थी। उन हवाले सां तव्हांखे यादि हूंदो त मूंखे यादि कोन हो, तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो। इहो सभ खां पहिरीं जेको आहे सिंधी जा क्लास जेके आहिनि, पहिरियों त शुरू कयासीं कराची यूनिवर्सिटी में। डॉक्टर महमूद हुसैन वाइस चांसलर हो, ऐं उन खे उहो पीर सामदी राजदी जो तमामु गहरो दोस्त हुयो, ऐं डॉक्टर रियाज़ुल इस्लाम जो बि दोस्त हुयो। उन्हनि ते ज़ोर भरियो त अॻियां जेके वाइस चांसलर हुआ उहे सिंधी डिपार्टमेंट न पिया खोलियूं। हू सुलझियल माण्हू हुयो, रोशन ख़्यालु हुयो, वॾो तारीख़दान हुयो। उन्ही खे डॉक्टर रियाज़ुल इस्लाम पीर सामदी राजदी मजबूर कयो त सिंधी डिपार्टमेंट उनजी कोशिशि सां खुलियो। ऐं डॉक्टर मोहम्मद हुसैन चयो बाबा हाणे सिंधी ॿोली जेका आहे पढ़ो। पहिरियों असां जेके कैंपस में रहंदा हुआ माण्हू, उहे उन्हनि जा घर भाती जेके पढ़णु चाहिनि आउं पढ़ाईंदुसि। 1972 जी ॻाल्हि आहे, 72 खां वठी मूं सिंधी जा क्लास शुरू। उन खां पोइ डॉक्टर मोहम्मद हुसैन चयो त तव्हां सर्टिफिकेट कोर्स ऐं डिप्लोमा कोर्स शुरू कयो, ऐं जेको डिप्लोमा कंदो उनखे हिकिड़ी इंक्रीमेंट मिलंदी। उन करे जेके समय जेके आहिनि उर्दू स्पीकिंग उहे सिंधी उन्हनि पढ़ी। त इहा शुरूआति जेका आहे मूंखे ख़ुशी आहे, छाकाणि आउं सिंधी ॿोली जो खटो खावां थो पियो। उन करे मूंखे ख़ुशी आहे त 1972 खां वठी मूं सिंधी क्लास कराची यूनिवर्सिटी में शुरू कया, पहिरियों कैंपस में, पोइ पंहिंजे सिंधी डिपार्टमेंट में, ऐं उन खां पोइ जॾहिं लैंग्वेज अथॉरिटी में आयुमि त उते मूं शुरू कया। मुंहिंजो त इरादो हुयो त लस बेलो सिबी, छाकाणि हिते बि सिंधी ॻाल्हाई थी वञे, हिते शुरू कजनि, पर मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु चयो त पहिरियों हिते कमु शुरू कयो, पोइ अॻिते वधायो। ॿियो दर्सी किताब जेके आहिनि उनमें बेशुमार ग़लतियूं हूंदियूं, ऐं लेखकनि जी ॾिसो त वॾी लांड, वरी नज़र सानी वारा खोड़ माण्हू, पर तॾहिं उन जेको उन करे मूं जोए साहिब जी सरबराही में हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई त जेके दर्सी किताब आहिनि उन्हनि खे दुरुस्तियूं कयो, छाकाणि ॿोली जो बिगाड़ो तमामु थी रहियो आहे, अञा ताईं थी रहियो आहे। ॿियो त असां अख़बारी ॿोली में बि तमामु प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया खां पोइ आई त उन ते किताब कोन लिखियासीं, पर प्रिंट मीडिया जेका आहे अख़बार ॿोली ते 2-3 किताब मूं लिखाया त बाबा हीअं ग़लति आहे। हाणे उर्दू में एॾो उर्दू जो असरु आहे, मां वयमि मूंखे गाह ई न विधाए। अड़े गाह त जानवर खे विझिबो आहे, मूंखे खंघाई कोन, मूंखे चखाई न कयईं, मूंखां पुछो ई न कयईं। त एॾी ग़लति ॿोली ॻाल्हाई थी वञे, रोज़ु ॻाल्हाई थी वञे।
अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त मारवी जेको भिटाए जो किताब खे मारवी चवनि था। बाबा मारवी आहे ऐं अख़बार में बि अचनि थी पियूं। छा ॻाल्हि कजे इन ते त मूं हिकिड़ो कॉलम बि लिखियो हुयो। बहरहाल पाण त कुझु बि न आहियां ऐं कुझु न करे सघियो आहियां। ऐं भगत खां जेका काफ़ी ॻाईंदो कतियूं कीअं न कई चई छा ॿुधायां। तव्हांजो तमामु वॾो कमु आहे साईं। हाणे असां जेको प्रोग्राम जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ ॾाहनि खे असां रिकॉर्ड कयूं पिया, उनजो बुनियादी सिरो आहे हथरादू ॾाहप जो दौरु ऐं सिंधी ॿोली, यानी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंप्यूटर जी मशीन ते जेका ॿोली अचे थी ऐं उनजे दौर में असां सिंधी ॿोली खे कीअं बचाए सघूं था, त उनजे लाइ तव्हांजो। उन मां सची ॻाल्हि ॿुधायां न, असां मां कंप्यूटर जो माण्हू न आहियां, मां अॻु जो आहियां। इन मामले में बिल्कुलु मां कोरो आहियां, मूंखे का ॼाण कोन्हे। माज़रत इन बारे में मां ॻाल्हाए नथो सघां। बाक़ी इहो चई सघां थो टेक्नोलॉजी खां वाक़ न, बाक़ी इहो चई सघां थो त हीउ कंप्यूटर जो दौरु आहे ऐं जेसि ताईं तव्हां ॿोली खे कंप्यूटर में जे ज़रिए तरक़ी न वठाईंदव त ॿोली जेका आहे पुरनि पसार में अची वेंदी, ॿोली होरे होरे ख़तमु थी वेंदी। ऐं तव्हां उन ते कमु करे रहिया आहियो, मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। महिरबानी। अच्छा, के तजवीज़ूं हुजनि? तजवीज़ूं त इहो आहिनि त हिकिड़ो त तव्हां जेके लोहतूं तयारु कयो था पिया, हिकिड़ी लोहत जेका आहे लोक अदब जी लोहत अचणु खपे। ॿियो जेके ॿिटा लफ़्ज़ आहिनि नसन ख़ान ॻढ़ त नून सां के मिलाइजे न मिलाइजे, दीनपुर उन सां नून सां पे मिलाइजे न मिलाइजे, ईअं हज़ारे लफ़्ज़ आहिनि छुड़बागी सां लिखिया था वञनि। उर्दू वारनि बाक़ाइदे उसूल तय कया आहिनि, फारसी वारनि उसूल तय कया आहिनि, अंग्रेजी मां ख़बर न आहे, ॿियनि ॿोलियुनि ख़बर न आहे। त तव्हां हीउ तमामु वॾो इदारो आहे ॿोली जो, उनखे तव्हां बि हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराए, ख़ासि तौरु उर्दू वारनि खे घुरायो ऐं फारसी वारनि खे, बाबा तव्हां कहिड़ा उसूल मुक़ररु कया, पोइ ॿारनि जी कमेटी ठाहे इहा उन में हेठि अचणु खपे। ऐं अहिड़ी तरह जेके कम तमामु घणा आहिनि, तव्हां पाण दाना आहियो, घणो कुझु करे सघो था। डॉक्टर बलोच जेके पुराणा ज़ख़ीरा 10वीं सदी हिजरी जा, उन्हनि खे जेको आहे जदीद सूरत ख़ती में आंदो, उहो पुराणी बि नई बि। त पुराणी शइ कंप्यूटर त ज़रूरी आहे, उन खां सवाइ असांजी ॿोली बची न सघंदी। पर जेके असांजी पुराणी शयूं पुराणी लिखत आहे उन्हनि खे बि सिद्ध कयो। ऐं माण्हुनि खे ॿुधायो त बाबा 10वीं सदी हिजरी खां वठी असां वटि सिंधी लिखी पई वई, पढ़ाई पई वई मदरसनि में। उन करे इन ॻाल्हि खे इहे जेके मख़तूतात आहिनि डॉक्टर मांझी साहिब वटि ऐं ॿियनि वटि हूंदा त उहे हथु करे। ऐं ॿियो जेको आहे आर्काइव्स में हमीद आख़ून साहिबु हर ज़िले जो जेको अंग्रेज़नि जे ज़माने जो DC ऑफिस में रिकॉर्ड हूंदो हो, अंग्रेज़ ज़माने में सिंधी में लिख पढ़ थींदी, त उहा तव्हां खे नौजवान मोकिलियो, उहे उतां वञी करे आर्काइव्स मां उहे जेके अंग्रेज़नि जे ज़माने जी जेका सिंधी में लिख पढ़ आहे उहो लिख पढ़ जा कुझु नमूना आणनि ऐं महारत हासिलु कनि ऐं पोइ उन जा 2-3 जुल्द तयारु थी सघनि था। पर अंग्रेज़नि जो जेको ख़िताब जो तरीक़ो हूंदो उहो सही न हूंदो, त हुज़ूर वाला जनाब वाला उन में जेको आहे अंग्रेज़ पाण खे मोतबर सम्झंदा हुआ, इहो त हो, पर उन खे थोरो जदीद करिणो पवंदो। उनखे एॾी ज़रूरत कोन, एॾी ग़ुलामी कोन ॾेखारणी पवंदी आहे की अंग्रेज़ जी ग़ुलामी हुई। उन करे इन ते बि कमु कयो, आर्काइव्स लाइब्रेरी में पंहिंजा नौजवान मोकिलियो ऐं उन्हनि खां जेको आहे उन ते कमु वठो। उहो पोइ तव्हां हिकिड़ी ॿारनि जी निगरानी क़ाइमु करे ऐं हिकिड़ी ॿारनि जी कमेटी क़ाइमु करे उनजी निगरानी में तव्हां जेको आहे अहिड़ा 2-3 जुल्द तयारु कयो। उहे पोइ जेके मूं ख़त तयारु कयो पर मोकिले न सघियुमि सभिनी सेक्रेटरीज़ खे, त असां चाहियूं था त तव्हां सिंधी में लिख पढ़ कयो ऐं तव्हां सां मीटिंग करणु चाहियूं था, असां तव्हांखे नमूना ॾींदासीं। ऐं मां इहे जेके ऑफिशियल लिख पढ़ जो हिकिड़ो किताबु इंडिया में छपियो हुयो, उहो अंग्रेज़ी में हुयो, वरी उन जा ॿिया नमूना हुया, उहो कंहिं दोस्त खे ॾिनो। ईअं घणनि माण्हुनि खे मां किताब विराए ॾिना त इन ते कमु थियणु खपे। छाकाणि असांजो असुलु मक़सदु इहो बि आहे ॿोली जो, तव्हांखे त ख़बर आहे तव्हां माण्हू आहियो, त उनखे दफ़्तरी ॿोली बणाइजे। पर दफ़्तरी ॿोली कीअं बणाइबो? अगरि उन्हनि खे तव्हां मवाद तयारु करे ॾियो न, ईअं त हुकुम न हलंदो।
बाबा छा लिखूं, कीअं लिखूं, दरख़्वास्त कीअं लिखूं, ख़त कीअं लिखूं, त इहे सभु नमूना तव्हां न आयो, पाण असांखे तव्हां में वॾी उमेदूं आहिनि, तव्हां इहो कमु करे ॾेखारींदो। नाज़रीन, हिन अहद जे तमामु वॾे माण्हू डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब सां तव्हां गुफ़्तगू करे रहिया हुआ ऐं ॿुधी रहिया हुआ, बल्कि उन्हनि जी गुफ़्तगू असांजो इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब जहिड़नि माण्हुनि जे लाइ लतीफ़ साईं चयो त ताकी साणनि ओर जाहिन ओताकुन में, ताकी साणनि ओर जाहिन ओताकुन में, ॾह ॾह भेरा ॾींहं में पाण मथां आहिनि घोर, वया जे हिंगलोर त कर्म मिलंदई कापड़ी। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।